नासिर अवां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जी गुलशन हदीद वारे घर ते कानून लागू कंदड़ इदारनि जी ॿीहर चढ़ाई कई आहे। नाज़िन कानून लागू कंदड़ इदारनि जे एहलकारनि जस्कम अॻवान अमजद महेसर दीदार शाम ऐं ॿियनि अॻवाननि समेत 40 कारकुन गिरफ़्तार करे वरिता आहिनि। छॾे त जसाब जे मरकज़ी सदर अशरफ कलोड़ो खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। नाज़िन एहलकारनि तरफ़ां बशीर ख़ान कुरैशी जे पुटु कोसेन ऐं GM कुरैशी खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई वई। जंहिं दौरान इलाइक़े वासियनि मज़हमत करे ॿिन्ही खे छॾाए वरितो आहे। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे अपडेट करे रहिया आहियूं त जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जे गुलशन हदीद वारे घर ते कानून लागू कंदड़ इदारनि जी ॿीहर चढ़ाई कई आहे। कानून लागू कंदड़ इदारनि जे एहलकारनि जस्कम अॻवान अमजद महेसर दीदार शाम ऐं ॿियनि अॻवाननि समेत 40 कारकुन गिरफ़्तार करे वरिता आहिनि। छॾे त जसाब जे मरकज़ी सदर अशरफ कलोड़ो खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। एहलकारनि तरफ़ां बशीर ख़ान कुरैशी जे पुटु कोसेन ऐं GM कुरैशी खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई वई। जंहिं दौरान इलाइक़े वासियनि मज़हमत करे ॿिन्ही खे छॾाए वरितो आहे।